छिक पुट छिक। ऐं हिते ई ताईं पाणी में पेट्रोल पंप बि आहे। हे ॾिसो सॼी राजपुर साहिब असांखे वठी आयो आहे हिन जॻह ते सी प्लेन जो टेक ऑफ। हे ॾिसो साईं हवाई टैक्सी। वाह जिंदाबाद। टोपी बि दॿ नथी झले न काॾे वञो एॾो सीउ आहे सफ़ा कुकड़ी थी ऐं सीअ जा वाह। हे ॾिसो आङुरियूं ईअं खर खर सुकी वयूं आहिनि। सिद्दीक़ साहब असांखे ॾिसो फ़र्क़ु ई नथो पए वार खुलिया पिया आहिनि। अस्सलाम वालेकुम दोस्तो, उम्मीद आहे तव्हां ठीकु ठाक ख़ैरियत सां हूंदव। साईं ख़ैर सां हिन वक़्तु असां पहुची चुका आहियूं वैनकूवर डाउन टाउन। तव्हांखे नज़ारा करायूं था पिया। डाउन माना बिल्डिंगियूं, माण्हू ईअं पैदल, सिग्नल स्टॉप, गाॾी सां। हे ॾिसो गाॾी सां। ऐं हिते साईं सियारो आहे, यख ठंड आहे, इन करे माण्हू तव्हांखे घटि था नज़र अचनि। पतझड़ जो मौसम आहे। ॾिसो था साईं वठणो लेफ्ट इहो दोस्त असांजो राइट थो करे। ॾिसो हे वैनकूवर डाउन टाउन जा नज़ारा। माण्हू साईं ऑफिस खां लथा वञनि था। चाइनीज़ काफ़ी मूंखे वैनकूवर में नज़र आया आहिनि। मुंहिंजी फ्लाइट में बि अधु खां वधीक चाइनीज़ हुया। वाह जिंदाबाद। हे ॾिसो साईं हमरा लथो थो अचे कम थो। हाणे पाण हलंदासीं लेफ्ट ते। ट्रैफिक घटि ते उॾारियूं था अचनि साईं गाॾी खे। सफ़ा आसमान खे छुअंदड़ बिल्डिंगियूं घटि मिले पाण खे जॾहिं साईं पोइ लेफ्ट थी था सघूं। वैनकूवर कनाडा में साईं वैनकूवर। कबूतर लाइन में वेठा आहिनि साईं। वाह वाह जाॾे काॾे साईं चाइनीज़ आहिनि। हिन वक़्तु साईं तव्हां जेका इहा बिल्डिंग मुंहिंजे साम्हूं ॾिसो था पिया इहा अथव कनाडा कन्वेंशन सेंटर वैनकूवर में। साम्हूं नज़ारा समुंड जा माण्हुनि जा वैनकूवर कन्वेंशन सेंटर जे साम्हूं। वाह वाह इहो साईं पैसिफिक ओशन जे साम्हूं हिननि ठाहियो आहे। हाणे साईं पाण पार्किंग ॻोल्हियूं त पाण उते गाॾी पार्क कयूं। गाॾी खे पार्क कयोसीं, डाउन टाउन में निकिता आहियूं। पर साईं न्यूयॉर्क वांगुरु जेका हिते सर्दी आहे न ज़फर भुटे जी बर्दाश्त। हेॾे त साईं पैसिफिक ओशन समुंड आहे। समुंड ते त अञा वधीक हालत आहे। पर हे ॾिसो असां टोप वोप पाता आहिनि, जैकेट पाती आहे, 2 जैकेटियूं पातियूं आहिनि। हे ॾिसो न हिकु इहा हिकिड़ी अंदरों आहे। पर पोइ बि यक सी साईं पेरनि में ईअं सुयूं लॻनि थियूं पयूं। जीअं चवंदा न कारो असारो सी आहे पर हितां वारो कम ज़ोर आहे। हिते बि साईं मोबाइल कंपनी रोजर्स। हे डाउन टाउन में नज़ारा। सिद्दीक़ राजभर दोस्त खे चऊं था भाउ पैकअप कर। असां हिते हिन हवा में न बीह सघंदासीं न घुमी सघंदासीं। पर दोस्तनि खे 5 मिंट मां तकिड़ो हिकिड़ो टूअर ॾिवाए पोइ निकिरण जी कयां। हे अथव कन्वेंशन सेंटर वैनकूवर जो। छा कनाडा प्लेस। हे असांजी मोबाइल कंपनी रोजर्स जो टावर। वो होटल आहे साम्हूं। हे डाउन टाउन जा नज़ारा। हे गाॾियूं। हे असांजो प्यारो दोस्त सिद्दीक़ राजभर। हे कैक्टस क्लब आहे। कैक्टस क्लब। ऐं साईं मूंखे वॾा इलाह था करे चए हल त तोखे समुंड ते वठी वञा। हिते त साईं कुल्फी कमु आहे। हे साईं बर्फ़ जी कापी ठाही अथऊं। वाकई हिते शीख कमु अथव। वाह हो साम्हूं पहाड़ पैसिफिक ओशन। वाह वाह हेॾां वैनकूवर कन्वेंशन सेंटर। ही ओलंपिक में जेका शमा जलाईंदा आहिनि न हा आग उन जो आहे। ही उन जो ठाहे हितां पर न। अच्छा त ही रिक्रिएशन सेंटर या परियां पैलेस आहे। सॼो इहो ओलंपिक जी यादि में आहे। हा उन जे लाइ ठाहियो। ये बर्फ़ जी साईं काफ़ी शीख कमु आहे। पर सीउ बि वाकई शीख लॻो पियो आहे। माण्हू घुमनि फिरनि था। ॿेड़ी हुजे जहाज हुजे तव्हां त पंप तो तेल बि भराए था सघो। ॾिसो पाणी में पंप। हा साईं टोपी बि दॿ नथी झले न काॾे वञो एॾो सीउ आहे सफ़ा कुकड़ी थी ऐं सीअ जा वाह। हे ॾिसो आङुरियूं ईअं खर खर सुकी वयूं आहिनि। सिद्दीक़ साहब असांखे ॾिसो फ़र्क़ु ई नथो पए वार खुलिया पिया आहिनि। हाणे वाह तूं हाणे नौशहरे खां हिते 3-4 साल थी वियासीं न पुट। तूं त हाणे ईअं चवंदे न। पर हुन सी वाकई सी आहे। ऐं अचानक असां जहिड़े माण्हू जे लाइ त सीउ आहे न बाबा। हे साईं अची वियासीं। हे साईं ख़ैर सां पहुची वियासीं कनाडा प्लेस। हे डाउन टाउन जूं बिल्डिंगियूं। हे पाणी में पंपनि में जहाज। वाह हे साईं जहाज। हे ॾिसो पाणी में सी प्लेन इन खे चवंदा आहिनि। पाणी में ई पंप, गैस स्टेशन, पेट्रोल पंप, पहाड़ वैनकूवर प्लेस में साईं हे ॿेड़ा, हे फेरी हिक ई जाइ ते हर शइ गॾु आहे। छो त असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं सिद्दीक़ राजभर सां वैनकूवर कनाडा प्लेस ते। हे डाउन टाउन
हे टैक्सियूं आहिनि साईं, किराए ते टैक्सी थी हले पई। हे ॾिसो न, तव्हांखे बि हिन कुंड खां होॾे वञणो आहे, जहाज़ इहो तव्हांखे छिके वेंदो। हे ॾिसो हेलीकॉप्टर हलनि था, वॾो जहान आहे। हार्बर एयर जा साईं जहाज, हिननि जा रनवे ई साईं इहो समुंड अथनि, जाम जहाज बीठा आहिनि। होॾे रनवे ते तयारु आहे। वैनकूवर कैनेडा जा नज़ारा हिन वक़्तु तव्हां ॾिसी था सघो। ऐं वीडियो खे शेयर कंदा हलो था, तव्हांजी महिरबानी थींदी। हे ॾिसो साईं, हवाई टैक्सी, सी प्लेन, समुंड मां उथियो आहे जहाज। वैनकूवर कैनेडा जा नज़ारा। देर ई न कयां साईं। वाह वाह, हे ॾिसो साईं, हेॾा जहाज बीठा आहिनि, सी प्लेन्स। हे साईं ॾिसो वैनकूवर कैनेडा जा नज़ारा। सॼी राज प्रताप असांखे वठी आयो आहे हिन जॻह ते। सी प्लेन जो टेक ऑफ, पाणी मां हवाई जहाज साईं। छिक पुट छिक। हाँ, हिते ई साईं पाणी में पेट्रोल पंप भी आहे। हे ॾिसो, हिन जहाज ते साईं तव्हांखे हिन पहाड़नि जो चौधारी टूअर, पोइ जीअं जहाज देवाए थो पियो। ऐं हे पोर्ट आहे, शिपिंग पोर्ट। हे कन्वेंशन सेंटर। हे असांजी मोबाइल कंपनी रॉजर जो टावर। हे स्काई लाइन, आसमान खे छुअंदड़ बिल्डिंगियूं। ऐं हे साईं कैनेडा जो झंडो। अगाड़े साईं तव्हांखे टेक ऑफ जी रिकॉर्डिंग शुरू में तव्हां ॾिठी। हे ॾिसो साईं सी प्लेन जी समुंड में लैंडिंग थिए थी पई। हे जहाज साईं पाणी में लहे थो पियो। हे पाणी में सी प्लेन जी लैंडिंग। वाह वाह, वैनकूवर कैनेडा जा नज़ारा साईं। ऐं इहो जहाज लैंड थियो, ॿियो तयारी वठे थो पियो टेक ऑफ जी। इहो कमु ईअं हलंदो पियो, सिजु लहंदो, पर पाण कुल्फी थी ऐं छीक कमु थियो आहे। हिन जे करे पाण हाणे भॼूं तकड़ में गाॾी ॾे। सिद्दीक़ त आहे नौजवान माण्हू, हिनखे त साईं सीउ असर ई नथो करे पियो। असां कुल्फी थी आऊं साईं, चप ई ख़ुश्क थी विया। वारो कर भॼ ज़फर बुढा, भॼ भॼ भॼ। साईं तव्हां वीडियो शेयर करे छॾिजो। पाण जेसि ताईं मोबाइल बंदि कंदासीं हाणे हथ लुकायो। पंहिंजो परिवार जो ख़्यालु रखिजो। इहो हुयो साईं नज़ारो कैनेडा प्लेस, डाउन टाउन स्काई लाइन। वॾी महिरबानी जेको असांखे सिद्दीक़ राजपर साहिबु घुमायो। आया हेतिरा अहिड़ी जॻह तां आहियो जिते ही त माना बिल्डिंग्स अञा हूंदियूं। वाह वाह, पर अहिड़ा नज़ारा न हूंदा आहिनि साईं, ख़ूबसूरत।